अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। इस्लाम जी सरबुलंदी लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ करबला जे शहीदनि जी याद में 8 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। आज़ादारी हर पासे या हुसैन जूं सदाऊं, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सॼे मुल्क में फ़ौज मुक़रर। सिंध में मोटरसाइकिल जी ॿीहर सवारी ते पाबंदी लागू। हैदराबाद में टंडो मीर मोहम्मद मां गुज़िरियल राति निकितल 100 साला क़दीमी जमायतनि जे पिण में हज़ारे आज़ादार शरीक। मातमी जुलूस में मासूम अली असगर जो झूलो, जुलझना ऐं गाज़ी अब्बास अलमदार जा अलम पाक शामिल। मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। अॼु कदमगाह मौला अली ते पहुचंदो। रोहड़ी में अॼु तारीख़ी शमा गुल जो मातमी जुलूस बरामद थींदो। शमा गुल मातमी जुलूस में शिरकत लाइ हज़ारे मोमिननि जी रोहड़ी आमद। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सोशल मीडिया ते हेलीकॉप्टर हादसे बाबति पाक फ़ौज ख़िलाफ़ कूड़ी ऐं चिड़ ॾियारींदड़ मुहिम इमरान ख़ान जे चवण ते हलाई वई। पाक फ़ौज जा शहीद ऑफिसर ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ हुआ। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त इमरान ख़ान इलेक्शन कमीशन में कूड़ा दस्तावेज़ जमा कराया। इमरान ख़ान ज़ाती मुलाज़िमनि जे अकाउंट्स में रक़म घुराए सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कंदो रहियो। कश्मीर जो सौदो करे परॾेही फंडिंग वठण जो अहदो पूरो कयो। पीटीआई हाणे परॾेही ख़ैरात वठंदड़ पार्टी बणिजी वई। तहरीके इंसाफ जो 14 अगस्त ते इस्लामाबाद में जलसो करण जो फ़ैसिलो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्टी जी सियासी कमेटी जो इजलास। ज़रियनि मूजिब इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 14 अगस्त ते इस्लामाबाद में परेड ग्राउंड में जलसो मुनक़द कयो वेंदो। इजलास में 9 तकनि में नंढी चूंड बाबति कानूनी मामलनि, असेंबली मेंबरनि जी इस्तीफ़ाउनि बाबति पीटीआई जी कानूनी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत हर मैदान में बुरी तरह नाकाम थी चुकी आहे। तंहिं करे हुकूमत बिना देर आम चूंडू कराइण जो ऐलान कयो। वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारे FIA तहरीके इंसाफ ख़िलाफ़ ममनूआ फॉरेन फंडिंग केस जी जांच शुरू करे छॾी। FIA क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर खे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब असद कैसर खे ईंदड़ हफ़्ते 11 अगस्त ते ख़ैबर पख्तूनख्वा ऑफिस में तलब कयो वियो। फंडिंग केस जी जांच लाइ FIA कराची में बि कमेटी क़ाइम। सिंध जो अॻूणो गवर्नर इमरान इस्माइल, डॉक्टर सीमा ज़िया ऐं नजीब हारून बि तलब। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद लाइ 5 अरब रुपया जारी करण जी मंज़ूरी। नाणे वारी वज़ारत मूजिब NDMA लाइ ज़िमनी ग्रांट जी समरी पेश कई वई। वज़ीर आज़म जी हिदायत ते ॿोॾि मुतासिरनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो। सरहद वेझो 2 धुरियुनि में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। जहानपुर शरीफ जी इमाम बारगाह में लांघा ऐं मुल्हण बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान 16 वरियनि जो राजा हुसैन मुल्हण मारिजी वियो। वारसनि पारां लाश जो पोस्टमार्टम कराइण खां इनकार। वाक़े खां पोइ 2 धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। गड़ी खैरे वेझो बेगारी कैनाल के 80 फुट घारो पइजी वियो। सवई एकड़नि ते सारियालो फसुल पाणी हेठि। इतला बावजूद को बि आबाशी अमलदार घारे वारे हंधि न पहुतो। पाणी ॻोठनि तरफ़ वधण लॻो। ॻोठाणा घारो बंदि करण जी कोशिशनि में रुधल।